प्यारा दोस्तों झूलेलाल। अॼु आउं वञा पियो विंडसर चक्कर ते। समर आहे, मौसम भलो आहे, सो सोचियो त अव्हांखे बि सैर कराइजे। सो हलो त अचूं था सैर करे। आदा लक लतीफ चया पर सुजे बारी ओ मंजिल जी मारी वो तू कादर साईं के आयल मारो तो सजण मुखे याद पियो आयल मारो तो सजण मुखे याद पियो सजण मुखे याद हाणे पहुता आहियूं किचनर, जेको टोरंटो खां 1 कलाक जी मुसाफ़िर ते आहे। हाणे हिन किचनर में सेंट जेकब फार्मर मार्केट में पहुता आहियूं, जिते आसे पासे जा हारी पंहिंजो जिन्सूं हिते अची विकिणंदा आहिनि। सो असां बि कुझु ख़रीदारी करण लाइ आया आहियूं। सभी भलो असां सां गॾु हली मार्केट घुमूं था। असीं पंहिंजे पाण खे रोके कोन सघियासीं। असां फ्रूट वरितो आहे, ताज़ो ताज़ो आहे। पन्नी में जा पटे हींअर इहे वठिया अचनि, हींअर विकाम थिए थो। चीता बि ॾिसूं पिया त हिते खाधे जा स्टॉल आहिनि। सो माण्हू ख़रीदारी कनि था, भाॼी पुती ही हू वठनि पिया। पोइ थकी जॾहिं अचे थो तॾहिं इहो खाए थो। हिते तव्हांखे क़िस्म क़िस्म जूं भाॼियुनि जूं चकियूं इहे मिलंदियूं, जीअं माण्हू सीज़न में पोखीनि था घरनि में, त वठियो वञनि था। अचो ॾिसूं। ही वंगनि जूं वॾियूं आहिनि, ही धाणा आहिनि, ही मिर्चूं आहिनि, ही टमाटा आहिनि, ही गुल आहिनि, ही बि गुल आहिनि। जी त तव्हां ख़बर आहे त ख़रीदारी करण लाइ आयासीं, ख़रीदारी थी वई। सो हाणे हलूं था अॻे मंज़िल ते, तेसि ताईं साही घणी बि वाटन ते वारी आदा लक लतीफ चया पर सुजे बारी ओ मंजिल जी मारी वो तू कादर साईं के आयल सफ़र जो मज़ो वठूं पिया ऐं स्ट्रॉबेरी बि खायूं पिया। हाणे सफ़र त 2 कलाक जो आहे, सो टाइम त पास करिणो आहे न साईं। हाणे रस्ते जे भर में ऑन रूट हिकिड़ो जॻह आहे,
हुते लथा आहियूं जिते रेस्टोरेंट पेट्रोल पंप ऐं वाशरूम वग़ैरह सभु शइ हूंदी आहे। हिते मुसाफ़िर साई पटंदा आहिनि। थोरी भुख लॻी आहे सो वञूं पिया हाणे मानी खाईंदासीं। भाॼी ॾिसो, भाॼी त ताज़ी आहे पर वरी थधी थी वई। हिते गरम करण जो बि इंतज़ाम आहे सो गरम करे था वठूं। माण्हू त ॿाहिरि जे होटलनि जी मानी खाईंदा आहिनि पर हिते मुंहिंजी आदत आहे सो आउं घर जी मानी पसंदि कंदो आहियां सो गरम करे था वठूं। इहे आहिनि कबाब घर जा ठहियल, तमामु सुठा आहिनि मच्छी जा कबाब। प्यारा दोस्तों, आउं हींअर आयल आहियां ॿाराड़ी में। सो अॼु ख़्यालु थियो त मुंहिंजो ॿाराड़ी बि घुमिजे। सो हींअर ही मुंहिंजे घर में ही कणक बीठी आहे। कणक ॾिसी हैरान थी वियो। असां वटि त कणक लही बि वई आहे, ख़तमु बि थी वई आहे पर हिते कणक जेका आहे बीठी आहे इहा ॾिसी सघो। ऐं मुंहिंजे साम्हूं हाणे ॾिसो ही विंड बिजली आहे जेका हवा ते ठहे थी। हिकिड़ो टावर तक़रीबन 1 मेगावाट बिजली ॾिए थो जेको 900 घरनि लाइ बि काफ़ी आहे। सो ही ॾिसो अहिड़ा हिते हज़ारे लॻल, 100 या 200 न पर हज़ारे। हाणे घणनि खां ॿाहिरि आहिनि चोतरफ़ ॾिसो। कड़ा डूंगर का घणी ही इलाइक़ो चेतम कैंट जे भर वारो इलाइक़ो आहे। ही ॿाराड़ी जो इलाइक़ो आहे ऐं हिन पासे ॾिसो साम्हूं कणक जेका आजादी आहे जंहिंजो रंग जेको आहे पूरे टाइम ते रंग आहे। ॾिसो मारी वो तू कादर साईं के आयल बारो तो सजण मूंखे याद पियो। आयल बारो तो सजण मूंखे याद पियो। सजण मूंखे याद पिया अल्लाह विसरी कान वियो। आयल बारो तो सजण मूंखे याद पियो।
प्यारे दोस्तों झूलेलाल। आऊं अॼु उन जॻह ते बीठो आहियां दरिया जे किनारे। दरिया जो नालो आहे डीट्रॉइट। मुंहिंजे हिकिड़े पासे आहे कैनेडा, जिते आऊं बीठो आहियां उते आहे कैनेडा, ऐं साम्हूं जिते ॾिसो पिया बिल्डिंगूं उहो आहे अमेरिका। इहो नज़ारो मूं सॼी ज़िंदगीअ में कोन ॾिठो आहे त हिकिड़ी जॻह ते ॿिन्ही मुल्कनि जा बॉर्डर ॾिसां। ऐं साम्हूं मुंहिंजे होटल आहे जिते आऊं तरसियल आहियां। अमेरिका जे हिन शहर जो नालो आहे डीट्रॉइट। जो नज़ारो जेको तमामु ख़ूबसूरत आहे। रात जो अव्हांखे इहो नज़ारो ॾेखारींदुसि ऐं ॾिसंदो त अव्हांखे बि वणंदो। अमेरिका वञण जे लाइ या अमेरिका खां हिते अचण लाइ अव्हांखे वटि ॿ ई रस्ता आहिनि। या त साम्हूं पुल नज़र अचे पई उन जे ज़रिए अचो, या हिन दरिया जे हेठि सुरंग आहे तंहिंजे ज़रिए बि माण्हू अचनि वञनि था। ये एॾी नदी आहे जो हिन में ॾिसो हीउ ॿेड़ो पियो हले। हीउ ॿेड़ो हाणे मुसाफ़िरनि खे इहो चिट हणाईंदो ऐं अॻियां वेंदो ऐं वरी वापसि। हिते ख़ासो टाइम गुज़ारियोसीं, ॾाढो लुत्फ़ु वरितोसीं, पर दिलि त कोन थो भरिजे। पर हाणे थकी विया आहियूं, सो हाणे वञूं था होटल ते। सो वरी ॻाल्हियूं वधीक ॻाल्हियूं कमरे में वञी अव्हां सां कंदासीं ऐं होटल जो बि दीदार कराईंदासीं। असीं होटल जे पार्किंग में पहुची विया आहियूं, गाॾी पार्क कई आहे। तो हाणे असीं वञूं था रूम ते। रूम में हली अव्हां सां ॻाल्हाईंदासीं। कड़ा डूंगर का घणी ओ कड़ा डूंगर का घणी बिवाटन तेवारी आडा लक लतीफ चे यज्ञा पर सुजे बारी ओ मंजिल जी मारी वो हीअ आहे असांजो कमरो। अचो तव्हांखे कमरे जो सैर करायूं। ॾिसो त केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे।
दरिया साम्हूं आहे ऐं वॾो ॿेड़ो जेको आहे सो हले पियो ऐं साम्हूं अमेरिका जो शहर डिट्रॉइट आहे। होॾां अमेरिका हेॾां कैनेडा ऐं विच में दरिया। तो वाह कुदरत जा रंग आहिनि। हेलो दोस्तों, अॼु सॼो ॾींहुं घुमियासीं फिरियासीं। हाणे होटल ते पहुता आहियूं कमरे में। सो हाणे कुझु वेझिबो संझिबो ऐं फ्रेश थिबो, कुझु खाइबो, थोरी देरि आराम कबो। तव्हां सां मुलाक़ात थींदी, वरी हाल अहिवाल ॿीहर। दोस्तों, अॼु सॼो ॾींहुं जेको आहे सो घुमियासीं, आयासीं टोरंटो में, घुमियासीं फिरियासीं। हर पासो ॿारहाड़ी शहर सभु घुमियोसीं। ही विंडसर में बि आयासीं ऐं होटल में तरसियासीं, निंड बि कईसीं, खाधो बि खाधोसीं। हाणे निंड वग़ैरह करे वेठा आहियूं अव्हां जी हाज़िरी में। हाणे जेको साम्हूं ॾिसां पियो अमेरिका जे पासे लाइटूं, व्यूज़ ऐं जेका ट्रैफिक हले पई सो ॾिसण वटि आहे। अमी बि ॾिसो। Allah